घोटकी जे ओसी पन्नू आकिल मेजर जनरल शहरयार कुरैशी सूबाई वज़ीर सनत ऐं तिजारत जाम इकराम अल्लाह धारे जो भारतीय ड्रोन हादसे में शहीद थींदड़ मुख्तियार अहमद लगारी जे घर पहुंची वाटसन सां ताज़ियत कई। कमिश्नर सखर के शहीद मुख्तियार अहमद लगारी जे नाले सां रोड ऐं स्कूल जो नालो रखण जी हिदायत कई। GOC पन्नू आकिल मेजर जनरल शहरयार कुरैशी ऐं सूबाई वज़ीर सनत ऐं तिजारत जाम इकराम अल्लाह खान धारे जो घोटकी जे इलाइक़े डहरकीअ जे ॻोठ दाद लगारी में भारतीय ड्रोन हादसे में शहीद थियल मुख्तियार अहमद लगारी जे घर पहुची शहीद जे पीउ ईदन लगारी सां ताज़ियत कई ऐं दुआ घुरी। जत GOC पन्नू आकिल ॻोठ में शहीद मुख्तियार लगारी जे नाले ते हिकु स्कूल ऐं रोड जी तामीर जो ऐलान कयो वियो। इन मौक़े ते GOC पन्नू आकिल फौरी तौर ते कमिश्नर सखर खे हुकुम जारी कया त हिकु स्कूल ऐं हिकु रोड जो नालो शहीद जे नाले ते रखियो वञे। इन मौक़े ते GOC पन्नू आकिल मेजर जनरल शहरयार कुरैशी ऐं सूबाई वज़ीर सनत ऐं तिजारत जाम इकराम अल्लाह खान धारे जो शहीद मुख्तियार अहमद लगारी जी क़बर ते फातिहा ख़्वानी कई ऐं गुलनि जी चादर चाढ़ी। जत शहीद मुख्तियार लगारी जे ॿारनि खे तोहफ़ा पिणु ॾिना। इन मौक़े ते सनत ऐं तिजारत वारे सूबाई वज़ीर जाम इकराम अल्लाह धारे जो सिंध हुकूमत जे सहकार सां शहीद मुख्तियार अहमद लगारी जे ॿारनि खे मुफ़्त तालीम ॾियण जो ऐलान कयो। इन मौक़े ते MP नातिर अकमल खान लगारी, कमिश्नर सखर डिवीज़न फयाज़ हुसैन अब्बासी, DIG सखर फैसल चाचड़, SSP घोटकी डॉक्टर समीउल्लाह सुमरो, डिप्टी कमिश्नर घोटकी सैयद मोहम्मद अली ऐं ॿिया फ़ौजी ऑफिसर पिणु मौजूदु हुआ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।